नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त की मुंबई में ख़बर ईंदालू तो नाले वारी बॉलीवुड अदाकारा शिल्पा शेट्टी ऐं उन जो मुड़स राज कंद्रा एक भेरो ॿीहर मसले में पइजी विया आहिनि। भारतीय मीडिया रिपोर्टर मूजिब बम्बई पुलिस स्टेशन में अदाकारा शिल्पा शेट्टी इन जे मुड़स राज कंद्रा ऐं ॿियनि कुछ माण्हुनि खिलाफ़ 1.5 करोड़ भारतीय रुपयनि जी फिराड जे इल्ज़ाम में केस दाख़िल कयो वियो आहे। रिपोर्ट मूजिब शिकायत कंदड़ दावा कई त काशिफ खान शिल्पा शेट्टी राज कंद्रा ऐं ॿियनि इन सां राब्तो कयो ऐं इन खे मुनाफ़े जे वाइदे सां फिटनेस प्रोग्राम में रक़म लॻाइण जे लाइ राज़ी कयो, पर जेको थियो इन जी उबतड़ हो ऐं नतीजे में केस धमकियूं ॾिनियूं वयूं। शिकायत कंदड़ टीवी चैनल KMD काशिफ खान जे मुआदे जी भञकड़ी ऐं फ्रॉड जो इल्ज़ाम लॻायो। इन हवाले सां शिल्पा शेट्टी राज कंद्रा काशिफ खान ऐं ॿियनि मां कंहिं बि इन वक्त ताईं का वज़ाहत नाहे कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।